अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां पुरमो ॾिठो हूंदो। हाणे तव्हांखे असां अॻिते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाइण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। दोस्तो, मां जेका पेशन गोई तव्हांखे अॻे ॿुधाईंदो आहियां त हीअ ड्रामे में थियण वारो आहे, तकरार ड्रामे अचण वारनि किस्तनि में हीअ अदाकार अचण वारा आहिनि, उहे बिल्कुलु पूरियूं उन ॻाल्हियुनि ते उतरंदियूं आहिनि। हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिकु बहितरीनु ख़बर अॼु मूं तव्हांजे लाइ ख़ासि ख़बर आंदी आहे। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हीअ ख़बर ॿुधी तव्हां ख़ुशि थी वेंदव ऐं उदासी टीवी चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदव। हलूं था पंहिंजी ख़ासि ख़बर जे लाइ। दोस्तो, मां कुझु अरसो पहिरियों ॿुधायो त 2-3 अदाकार नवां ईंदा ऐं एड थींदा इन ड्रामे में। तव्हां ॾिठो 2-3 अदाकार राति वारी क़िस्त में एंट्री हणी चुका आहिनि। सारंग हुयो, नज़ीर हुयो, सोढल हुयो। हाणे अॻिते छा थींदो दोस्तो? अॻिते बि हिकु नओं सिलसिलो हलंदो रहंदो। इहे अदाकार 2-3 क़िस्तनि खां पोइ ग़ाइबु थी वेंदा, लेकिन वरी नवां अदाकार कुझु क़िस्तनि खां बाद में वरी एंट्री हणी सघनि था। ऐं थी सघे थो हाणे जेको अदाकार वरी नई एंट्री हणे त उहो को वॾो अदाकार हूंदो ऐं हल्को फुल्को अदाकार कान हूंदो। तकरार ड्रामे में हिकु बहितरीनु अदाकार एंट्री हणी सघे थो। कुझु क़िस्तनि ताईं इंतज़ारु तव्हांखे करिणो पवंदो। कोई बि अदाकार एंट्री हणंदो ऐं उन जी वरी अपडेट असां तव्हांखे पूरी ॾेई छॾींदासीं। दोस्तो, मुंहिंजे ख़्याल में तव्हां नो टेंशन करे वेही रहो ऐं इन क़िस्तनि खे ॾिसंदा रहो। नए हफ़्ते में त माशाअल्लाह बहितरीनु कमु थियण वारो आहे ऐं मुहबतनि जो माॻ जो इंतज़ारु फ़िलहालु तव्हां छॾे ॾियो। छाजे करे उहो ड्रामो ॾाढो पोइना करे छॾियो अथनि। उन जो इंतज़ारु करणु हिकु ग़लति फ़हमी आहे। दोस्तो, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।